खेरपुर नाथन शाह बेदर्दी सां मारियल नौजवान के कातिल के फांसी की सजा ॾिनी वञे। शहर के सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जो प्ले कार्ड बैनर खणी कम्युनिटी सेंटर खां उभराईंदा नारा हणंदा प्रेस क्लब ताईं पहुता, जिते अॻुवाणनि खिताब कंदे चयो त कराची में बेदर्दी सां क़त्ल कयल इशा रांझाणी जे कातिलनि के फौरी कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। जानी नईम शेख, खेरपुर नाथन शाह, सोच TV।